जय झूलेलाल। अॼु असां खणी आया आहियूं बिलासपुर जी ख़ासि ख़बर, विशेष ख़बर त हाईटेक आदर्श पूज्य सिंधी पंचायत जूना बिलासपुर द्वारा अॼु ऑक्सीजन मशीन समाज जे सभिनीनि वर्गनि जे ज़रूरतमंद माण्हुनि लाइ हिन कोरोना जी जंग जीतण लाइ सेवा हेतु वरिती वई आहे। तव्हां सभिनीनि खे जानकारी ॾियण में असां गौरवान्वित महसूसु कयूं था त BPL जी ऑक्सीजन मशीन समाज में कमु अचे। विशेषकर असां सभिनीनि सदस्यनि जो धन्यवाद ऐं आभार प्रकट कयूं था जिन्हनि वर्तमान परिस्थितियुनि में समय जी मांग खे सम्झी करे तत्परता सां गॾु समाज जी भलाई जे बारे में सोचो। निश्चित ई असांजे समाज जे ज़रूरतमंदनि खे हिन जो लाभ मिलंदो। अत्यधिक आवश्यकता थियण ते हिकु ॿी बि मशीन वठण जी तयारी आहे। हाईटेक आदर्श पूज्य सिंधी पंचायत जा संरक्षक श्री मोहनलाल चंदवानी, अध्यक्ष नंदलाल पुरी, गोवर्धन दास मोटवानी, राजेश माखीजा, कन्हैयालाल मोटवानी, ग्वालू पहूजा, मनोहर आहूजा, श्याम हरियानी, विजय दुसेजा, पुरुषोत्तम हरिरामानी, राकेश चौधरी, रवि प्रीतवानी, नवीन, सौरभ मोटवानी जन उते उपस्थित हुआ। हिन ई मौक़े ते ऑक्सीजन मशीन जे संचालन हाईटेक पंचायत जूना बिलासपुर द्वारा कयो वेंदो। पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत द्वारा भी ऑक्सीजन मशीन वरिती वई आहे। पूज्य सिंधी पंचायत रामा वैली आशीर्वाद वैली द्वारा भी ऑक्सीजन मशीन वरिती वई आहे। पूज्य सिंधी पंचायत सिंधी कॉलोनी द्वारा ऑक्सीजन सिलेंडर वरिता विया आहिनि जेके ज़रूरतमंद माण्हुनि लाइ उपलब्ध हूंदा। त बिलासपुर जी हिन ख़बर खे लाइक कयो, शेयर कयो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।